अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में मांखे भली कार था चऊं। नाज़रीन, हिकु ॾींहं खां पोइ वफ़ाक़ी बजट पेश थियण वञे पई ऐं उहा बजट पेश थियण खां अॻु वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ साहब आगाह कयो आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, मुल्क जो दिवालियो निकिरणु वञे पियो। असां वटि तमामु घणी जेका मुआशी सूरत हाल आहे उहो ख़राबु आहे हिन वक़्तु, ऐं ॼाणाइनि पिया त गुज़िरियल हुकूमतुनि में जेको कुझु थियो आहे ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल असांखे जहिड़े हालत में ही मुल्क मिलियो आहे त तमामु घणी ॾुखी सूरत हाल आहे। ऐं ॾुखी सूरत हाल में जेको ईंदड़ बजट हूंदो तमामु घणो सख़्तु हूंदो। हाणे अवाम जेका अॻु ई कुझु शॉक्स हुनखे मिली चुका आहिनि, कुझु ईंदड़ ॾींहंनि में ॼाणायो पियो वञे त उहे शॉक्स अवाम जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। मथां वरी जेके वज़ीरनि जूं स्टेटमेंट साम्हूं अचनि पियूं उहे बि इहो सम्झाइण जे लाइ काफ़ी आहिनि त जेको बजट न हूंदो उहो तमामु घणो सख़्तु हूंदो, ॾुखियो हूंदो। हाणे सुवालु इहो आहे, या असीं चऊं जेको मैटर ऑफ कंसर्न आहे अवाम लाइ, या हर उहो ज़हन जेको सोचे थो, शऊर रखे थो, उहो इहो सोचे थो त छा सख़्तु बजट त हूंदो, पर न सख़्तु बजट अंदरि छा अवाम जे हिसे में रुॻो क़ुर्बानियूं हूंदियूं या को रिलीफ वारो को पोर्शन बि अवाम लाइ हूंदो। अॼु के प्रोग्राम में नाज़रीन हिन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां पोइ जेके ॿिया मामला कुझु नज़र अचनि पिया। हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान साहब हिकु भेरो ॿीहर इहा ॻाल्हि कई आहे तमामु जल्द हू लॉन्ग मार्च जी तारीख़ ॾींदा। अदालत जो हवालो बि हुन ॾिनो आहे त असीं इंतज़ारु कयूं पिया, पर हीअ हिक खां पोइ जेका तारीख़ न पई साम्हूं अचे ऐं डिले अचे पियो, उन विच में कुझु ख़बरूं गर्दिश करणु पियूं त हिकु त बेकडोर राब्ता थियनि पिया, कुझु ख़बरूं इहे बि गर्दिश करणु पियूं त इख़्तिलाफ़ बि आहिनि पार्टी अंदरि इस्तीफ़ाउनि वारे मामले ते, त हीउ आख़िर छा थियणु वञे पियो, छो एतिरो डिले थिए पियो हीउ मामिलो, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। हुकूमत मुख़ालिफ़ जेका ही तहरीक शुरू कई वई हुई, इन जो मुस्तक़बिल छा आहे, इन ते पिणु ज़रूरु डिस्कशन कंदासीं अॼु के प्रोग्राम में। ऐं काल्ह हिकिड़ी अहम डेवलपमेंट थी मुल्क जे सभ खां वॾे सूबे पंजाब अंदरि, असीं ॾिठोसीं त ज़रदारी साहब हमज़ा शहबाज साहब विच में हिकु अहम मुलाक़ात थी। उन मुलाक़ात जे हवाले सां त कुझु ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त वज़ारतुनि जे मामले ते कीअं ईंदड़ ॾींहंनि में असांखे अॻियां हलणो आहे, कीअं वधिणो आहे, ऐं ख़ासि करे नंढी चूंड बि उते थिए पई त उन में कीअं अॻियां वधिणो आहे, उन ते ओवरऑल इतफ़ाक़ थी चुको आहे। काफ़ी समेत समूरा मामला तय थी चुका आहिनि, त जेके प्रोग्राम में उनखे पिणु डिस्कस कंदासीं। उन समेत जेके ॿियूं पॉलिटिकल डेवलपमेंट्स आहिनि प्रोग्राम जो हिसो ईंदियूं। अव्हांखे जेके मूंसां गॾु गेस्ट मौजूदु आहिनि जो तारुफ़ मां सां कराईंदासीं। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे ज्ञानचंद साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। कराची स्टूडियो में मूंखे हुननि जॉइन कयो आहे। ज्ञानचंद साहब वेलकम कयां थी मूंखे प्रोग्राम में। आफ्ताब जहांगीर साहब आहिनि मूंसां गॾु, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि शबीर कामखानी साहब आहिनि, जेके पाक सरज़मीन पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, उहे पिणु मूंसां गॾु हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सिद्दीक़ुल फारूक साहब आहिनि, मुस्लिम लीग नून सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। कुझु देरि खां पोइ उहे पिणु हिन प्रोग्राम में मूंखे जॉइन कंदा। सभिनी खे भली कार चवां थी प्रोग्राम में। ऐं ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां ज्ञानचंद साहब अव्हां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। मूं ज़िक्र कयो हिकु ॾींहुं आहे, हिन खां पोइ केपी जी बजट आहे, पोइ सिंध जी बजट 14 तारीख़ ते अचे पई, अञा ताईं पंजाब जी बजट कॾहिं अचे पई उहो अनाउंस न थियो आहे। ही पर बजट खां अॻु जेकी स्टेटमेंट ऐं जेके मामला साम्हूं अचनि पिया उहे तमामु घणा ख़ौफ़ ॾियारींदड़ आहिनि, छिरकाईंदड़ आहिनि अवाम लाइ। हू चयो त रुॻो अवाम क़ुर्बानीनि जे लाइ तयारु रहे नए बजट खे वठी करे, या को रिलीफ जो को इम्कान आहे। जिन हालतुनि में ही गवर्नमेंट ठही आहे उन्हनि हालतुनि में यकीनन अवाम खे बि बार खणणो थो पए त गवर्नमेंट खे बि पंहिंजे तौर ते हिकिड़ा बचत जा जेके मेयर्स आहिनि उहे वठणु खपनि। ऐं उन में मसलन असां जेकॾहिं ॾिसूं त प्रेसिडेंट हाउस हिकिड़ो सिंबॉलिक आहे, पर हुनजा ख़र्चा जेके आहिनि कंहिं बि सूरत में के घटि कोन आहिनि। गवर्नर हाउसिस आहिनि या गवर्नमेंट जी जेके बाक़ी मशीनरी आहिनि उहे जेके वर्क कनि थियूं, त उन्हनि जा जेके एक्सपेंसिस आहिनि उन्हनि ते बि कट लॻाए हीअ जेका ॿुॾंदड़ ॿेड़ी आहे असांजी मुआशत जी उनखे सहारो ॾेई सघिजे थो। सो अवाम त तवका करे थो त जेका इमरान ख़ान जे वञण खां पोइ असांखे को रिलीफ मिले, पर उहो रिलीफ अची कोन सघियो आहे। हाणे जॾहिं उन्हनि मुआशत तरफ़ वञूं था त एतिरी मुआशत जी तबाही थी चुकी आहे जो इमरान ख़ान ॿाहिरि निकिरण खां पोइ हिकिड़ी बैरूनी साज़िश जी त ॻाल्हि करे थो, पर पंहिंजी का बि परफॉर्मेंस ॿुधाइण जे लाइ हुन वटि कुझु बचियल कोन्हे को। हुन न का डेवलपमेंट सेक्टर में कुझु कमु कयो, न फॉरेन महाज़ ते के हुननि जा सुठा तालुकात रहिया जेको फॉरेन इन्वेस्टमेंट्स मेजर इन्वेस्टमेंट्स आहिनि। उल्टो जेका सीपैक जी जेका इन्वेस्टमेंट आई पे उहा बि रोल बैक थी चुकी। त अहिड़ियुनि हालतुनि में मुल्क खे संभालणु
ॾाढो ॾुखियो कमु हो ऐं उहा मुंहिंजे ख़्याल में असांजी जेका लीडरशिप अपोज़िशन जी हुई सम्झो बि पे पर ऑप्शंस ॿ हुआ या त छॾे ॾिजे इमरान ख़ान खे त अञा हू बाक़ी साल ॾेढ जेको आहे उन में तबाही मचाईंदो रहे या त हुकूमत वठिजे ऐं इन मुल्क जे मुइशत खे सहारो ॾिजे बल्कि बैंक्रप्सी तरफ़ मुल्क जेको वञी रहियो हो उनखे बचाइजे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं श्रीलंका जहिड़ा हालात जेके पैदा थियण जा इम्कान हुआ उन्हनि खां बचाइजे ऐं इन सॼे सिनरियो में वरी बि ॿार वञी अवाम ते पए थो उन ते यकीनन असांजी लीडरशिप उन ते काफ़ी सोच वीचार कई आहे त असां इनखे कीअं मुल्क खे इन तबाहकुन सूरत हाल मां ॿाहिरि कढूं हिन दलदल मां ॿाहिरि कीअं कढूं उन ते जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट में थोरी घणी जेका सपोर्ट ॾिनी वई आहे उनखे वधाइण जा इम्कान आहिनि एग्रीकल्चर सेक्टर में जेको एग्रीकल्चर प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि खे वधाइण जे लाइ बि के स्टेप्स वठणु तमामु ज़रूरी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके लो इनकम माण्हू आहिनि उन्हनि खे बि के न के इंसेंटिव मिलणु ज़रूरी आहिनि सो असां जनरली जेकॾहिं मुल्क जी मुइशत ते नज़र विझूं त असां सभिनी खे पंहिंजे हिसे में बचत शुरू करणी पवंदी उन खां सवाइ ही मुल्क अॻिते वधी ठीकु अवाम त ऑलरेडी आगाज़ कयो आहे कुझु हुकूमत बि क़दम खयां आहिनि जीअं मां चयो अञा वधीक कुझु बचत जा क़दम खणण जी ज़रूरत आहे हुकूमती सेक्टर्स में बि ऐं गॾोगॾु कुझु प्रेसिडेंट हाउस चइजे या ॿियनि सिंबॉलिक इंस्टीट्यूशन्स जो बि अवां हवालो ॾिनो त उते बि गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि इज़ाफ़ो कंदो हलां त जेका असांजे टैक्स नेट में उहे माण्हू नथा अचनि जिन जो इनकम आहे ग़रीब माण्हू त 5,000 10,000 20,000 त कमाइण वारा तमामु घटि माण्हू आहिनि 10,000 15,000 में वरी मुश्किल सां हू पंहिंजे 2 वक़्तनि जी मानी पूरी था कनि 3 वक़्तनि जी मानी बि अवेलेबल कोन्हे पर जेके टैक्स नेट में नथा अचनि उन्हनि जो हिकिड़ो तमामु वॾो तइदादु आहे जंहिं ते सख़्तु ज़रूरत आहे जेकॾहिं गवर्नमेंट वाक़ई खे सख़्तु क़दम खणणु थी चाहे त उन्हनि माण्हुनि ते खणे कमु घणो आहे कमु वॾो आहे वक़्तु अवां वटि थोरो आहे मैंडेट अवां वटि त हीउ कंदो कीअं शुरूआत कीअं कंदी इन ते अवां खां ज़रूरु राय वठंदासीं आफ्ताब जहांगीर साहब की शामिल गुफ्तगू कंदासीं आफ्ताब साहब ज्ञानचंद साहब का मौक़िफ़ आपने सुना वो समझते हैं कि कुछ तो बचत के इक़दामात हुकूमत ने लिए हैं और उसका आगाज़ हो चुका है लेकिन आने वाले दिनों में कुछ मज़ीद कदम लेने पड़ेंगे उन्होंने हवाला दिया है कि जब जैसे प्रेसिडेंट हाउस है गवर्नर हाउसेस का भी उन्होंने जिक्र किया कि वहाँ पर भी कट लगने चाहिए और जो इसके अलावा जो गैर ज़रूरी अखराजात हैं सबको अपना अपना हिस्सा डालना पड़ेगा इस बचत की कैंपेन में आप लोग हिस्सा डालने के लिए तैयार हैं और कैसे देखते हैं समझते हैं कि इन इक़दामात से मुकाबला हो सकता है इस सूरत हाल का आफ्ताब साहब मेरी तरफ से तो पूरी इजाजत है कि जी आप अगर कट लगा दें आप कोई चीज मत रखें गवर्नर हाउस का सीएम हाउस के अंदर खासतौर पर वजीर आजम हाउस के अंदर स्विमिंग पूल ना बनाएं आप समझे उसके बगैर गुजारा हो जाएगा लेविश खाने आप लोग साथियों को ना खिलाएं उससे बचत हो जाएगी समझे ना ये सब कुछ करने के लिए तैयार है हम तो बिल्कुल पहले भी तैयार थे अभी भी तैयार है जहां से भी चाहे आप बजट जो है उसको पूरा उसका खसारा को पूरा करें लोगों को रिलीफ दें मैं ये समझता हूँ कि अगर आपके पास विजन नहीं था आपके पास स्टडी नहीं थी क्योंकि आप तो हमारे 3 साल से हमें कह रहे थे कि आप तबाह बर्बाद हो गए और बड़े माहिर बड़े एक्सपर्ट्स बैठे हुए थे इनके पार्लियामेंट के अंदर जो खड़े होकर कहते थे कि जी ये कर लो तो जब आपको सब कुछ पता था तो फिर आपने हुकूमत क्यों ली बकौल जमात इस्लामी के सेनेटर के आपने ये पंगा क्यों लिया अब आप कह रहे हो हमारे पास जहर खाने को पैसे नहीं है तो वो कह रहे थे सेनेटर साहब ये कह रहे थे कि अगर वो चाहें तो जहर वो पहुंचा देंगे मतलब ये तो हाल है जो इनके एहसास में ऑपोजिशन में थे वो इनको तनकीद कर रहे हैं तो मैं ये समझता हूँ कि अगर कहीं से भी कोई बचत होती है आवाम को रिलीफ मिलना चाहिए वो बिल्कुल मिलना चाहिए इसमें कोई दो राय नहीं है और मैं हुकूमत का साथ देंगे आप इसमें जी सर मैं तो बिल्कुल साथ देने के लिए तैयार है हम तो बिल्कुल मैं तो वैसे भी सादा सा आदमी हूँ मुझे तो कोई फर्क नहीं पड़ता कि बिल्कुल साथ देना चाहिए साथ ले और ये देखें जो एमएनए हम तो अब नहीं है लेकिन जो एमएनएज हैं चाहे वो पीपल्स पार्टी के नॉन लीग के हैं उनको कोई वो नहीं मिलता है पेट्रोल नहीं मिलता है सवाए जो लोग गवर्नमेंट का हिस्सा हो उसके अलावा और ये कि उनको जो तनख्वाहें मिलती हैं बस वही मिलती हैं तो इसलिए अगर वो तनख्वाहें भी इनकी स्टॉप कर दी जाएंगी तो बेचारे फिर गलत है ये सुलन गलत बात है क्योंकि जब कोई आदमी कहीं जाता है अपना टाइम देता है अपना काम देता है अपना कारोबार छोड़कर आपके साथ बैठता है कौन तो उसके लिए मिनिमम तनख्वाह है कोई इतनी बड़ी नहीं है अगर आप कंपेयर करेंगे उनकी तनख्वाहों को जजेस के साथ और दूसरे लोगों के साथ दूसरे बैंक के बड़े बड़े सीनियर्स लोगों के साथ
या ग्रेड 22 के जो दूसरे अफसर हैं उनके साथ आप करेंगे तो आप देखेंगे, आप कहेंगे तो बहुत कम तनख्वाह है। तो इससे कतई नजर अगर तनख्वाहों से अगर कोई फायदा होता तो बहुत पहले कर लेना चाहिए था इनको। लेकिन ये मैं समझता हूँ गैर जरूरी अखराजात जो है उन पर कंट्रोल करना चाहिए। आज मैं एक जगह गया था काम से, तो मैंने देखा एक मिनिस्टर साहब आए, उतरे गाड़ी में से, तो कोई कम से कम 15 गाड़ियों का प्रोटोकॉल था है, और कम से कम जो है, मैं वो बिला मुबालगा बोल रहा हूँ, मैं इसमें गलत बात नहीं कर रहा, 25 से 30 सिक्योरिटी गार्ड्स थे उनके साथ यूनिफॉर्म में, जो तो अगर ये सब चीजें कर दी जाए और एक सिंपल सादा लाइफ गुजारी जाए तो हो सकता है कि आम लोगों को भी ये सबक हो कि भाई जिंदगी को आसान कर ले, मुश्किल वक्त है और सबको मिलजुल के मसला ये आफ्ताब साहब कहना बड़ा आसान है, मशवरे देना भी उतना ही आसान है, लेकिन उस पर अमल करना हमने नहीं देखा। इससे पहले भी बड़े किफ़ायत शुमारी की ऑस्टेरिटी के हवाले से आपकी हुकूमत भी जब थी तब भी बहुत कहा गया, अब इस बार भी कहा गया है। आप सहाफियों से पूछने, पता नहीं आपने शिरकत की नहीं की, लेकिन वो तो कहते थे यार खाली चाय बिस्कुट मिलता था, और खुद ही फिर सहाफियों ने कहा इसके अलावा भी हमने बहुत कुछ सुना था। आफ्ताब साहब बड़े लश बश खाने खिलाए जा रहे हैं, तो मतलब ये तो आपको फर्क तो है ना, ये तो सही आपको सही वहाँ का स्टाफ नहीं। बहरहाल आफ्ताब साहब आपका ये पॉइंट बिल्कुल वैलिड है कि इस वक्त हुकूमत में इत्तेहादी जो गवर्नमेंट है, जो पार्टीज हैं इस वक्त वो हुकूमत में है, और जाहिर है सवालात भी उनसे होंगे, तनकीद भी होगी, और उनको पॉलिसीज का कैसे वो इम्प्लीमेंट करेंगे या क्या पॉलिसीज बना रहे हैं उसका जवाब देना है, वो आंसरेबल हैं। आपका पॉइंट बिल्कुल वैलिड है, लेकिन उसके साथ साथ आफ्ताब साहब वो ये भी कहते हैं कि ये सारी तजावीज़ जो अभी आपने गिनवाई बताई, आप लोग क्यों ऐवानों से बाहर निकल के आए? आप लोग वहाँ बैठें, ये तजावीज़ दें, इन पर बात करें, हुकूमत पर प्रेशर डालें कि वो ये काम करे सारे। अच्छा दीजिए, बात ये नहीं है, बात ये कि हम जिस चीज को गलत समझते हैं, हम ये समझते हैं कि ये जो रिजिम चेंज हुआ है ये बैरूनी ताकतों की मदद से, और जिस तरह वो मंडियां लगी हैं, क्योंकि बकरा ईद भी करीब आ रही है, सब जगह मंडी लग रही थी, तो उससे पहले ये मंडी लगी है जिसमें इंसानों की खरीदारी हुई है, जिसके अंदर वोटों की खरीदारी हुई है, जिसके अंदर, तो उसको हम गलत समझते हैं, इसलिए हम उस पर पार्लियामेंट का हिस्सा नहीं है। अगर उस पार्लियामेंट में बैठ जाते हैं तो फिर हम हमारी जो ये मौक़िफ़ है इसकी नफी होती है, इसलिए हम समझते हैं कि हम बाहर रह के, और इनको तो आसानी होगी ना कि हम बाहर हैं, इनके अपना अपोजिशन लीडर, इनके पार्टी के अपोजिशन लीडर है जो कि आने वाले इलेक्शन में जो है नून लीग के टिकट से इलेक्शन लड़ेगा, तो वजह से जो फैसले करने कर लें, लेकिन जाना इनको अवाम की अदालत में ही है। अवाम की अदालत में अगर फेयर इलेक्शन होंगे तो वो अपने जो भी अवाम जिसको मुंतखब करे वो आए और आके हुकूमत करे, और उसको टाइम पूरा करना चाहिए। लेकिन अगर 5 साल ज्यादा लगते हैं तो उसकी मुद्दत को कम कर लें, 4 साल कर लें, 4 साल की मुद्दत कर लें कौमी असम्बली की, इस पे सेनेट की, तो ताकि ये भी शिकायत ना रहे, क्योंकि आज तक 5 साल किसी भी वजीर आजम ने पूरे नहीं किए, इसको भी कम कर लें, और जो कुछ करना है इसमें बहुत अच्छा मौका है इनके लिए, ये कर लें, कोई बेहतर आवाम के लिए मैदान साफ कर दिया है आपने, ठीक, लेकिन मरकज तक किया है, बाकी सूबों में तो अभी आप भरपूर हैं, इलेक्शन भी लड़ने हैं और वहाँ पर बैठना भी है। आपके मुखालफिन ये भी कहते हैं, लेकिन अब हुकूमत में वो ये भी कहते हैं कि मरातें भी सारी लेनी है, लेकिन बाइकआउट भी करना है, खिलाफ भी करने हैं। कोई बारात नहीं, कोई बारात ली, कौन सी बारात ली हमने? आप लोग हुकूमत से बाइकआउट करके इस्तीफा देकर आए, आपके मुखालफिन कह रहे हैं, हुकूमत में जो इस वक्त पार्टीज मौजूद वो कह रही है कि सारी जो मराद आपको मिलती हैं, जो सारी तनख्वाहें हैं, वो बदस्तूर उनका सिलसिला जारी है। मैं आपको बताऊं, मैं आज एक वजीर के पास गया था, वो भी किसी के काम के लिए, तो मैंने कहा कि मैं जब वो गया तो उसने मेरे पूरा उसके कमरे में, उसके ऑफिस के अंदर लोग भरे हुए थे, उसने सबसे पहले मेरे पे तनकीद की कि आफ्ताब साहब आपने इस्तीफा दे दिया लेकिन तनख्वाहें ले रहे हैं। साहब की बात बता रहा हूँ आज की, और उस सारे लोगों ने ना हंसने लगे वो सारे। मैंने कहा कि अगर मैं तनख्वाह ले रहा हूँ और मेरी तनख्वाह बैंक में आ रही हो तो जो चोर की सजा वो मेरी सजा, इसलिए कि मैंने कल जाकर, मैं खुद कल गया हूँ लाइट बैंक में, जाकर मैंने कहा कि यार मुझे स्टेटमेंट निकाल के दो और उसमें मैं देखना चाहता हूँ कि मेरी तनख्वाह कब तक आई। उन्होंने कहा जी आपकी तनख्वाह लास्ट आई थी और वो 11 दिन की तनख्वाह आई थी, उसके बाद जो 11 दिन हम उन दिनों में बैठे थे इस्तीफे देने से पहले, उस दिन की तनख्वाह आई थी, उसके बाद से आज तक कोई तनख्वाह नहीं आई, वो सारी स्टॉप है। तो ये आप भी तहकीक कर लीजिएगा, मैं भी आपको जो है कहेंगे तो मैं और आपको स्टेटमेंट अपनी जो है ना व्हाट्सएप कर दूंगा, आप चेक कर लीजिए। ठीक हो गया आफ्ताब साहब, आपका आ गया, वाजे कर दिया आपने। शबीर साहब को भी शामिल गुफ्तगू करते हैं। शबीर साहब, वहाँ बुधो मौक़िफ़ ज्ञानचंद साहब जो आए हैं, आफ्ताब जहांगीर साहब जो मौक़िफ़ बुधो, ईंदड़ बजट के वठी कहते कि ॿिया मामला हलन था उन्हनि ते बि अचूं था, पर ईंदड़ बजट के वठी करे अव्हां खे कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स आहिनि ऐं जेकी ॻाल्हि हुकूमत करे पई त बजट सख़्तु हूंदो,
पर हुकूमत वध खां वध कोशिश में आहे त ॾुखियनि फ़ैसिलनि सां को रस्तो कढी वठे। जी जेका भी हुकूमत जे वक़्तु हूंदी आहे उहा बजट पास भी कराईंदी आहे, पेश भी कंदी आहे। सही। पर ज़रूरी इहा आहे त जेका असल आवाम आहे, बुनियादी जेको आवाम जा जेका बुनियादी जेका मसला आहिनि, हू मसला अगरि हू बजट में रखिया वञनि ऐं पोइ ठीकु आहे, पोइ बजट त ठीकु हूंदो आहे। पर मसइलो इहो आहे त ॾिसो न, हाणे महांगाई केतिरी थी वई आहे, आवाम त मरी वई आहे सफ़ा। ॾिसो हाणे बजट जी ॻाल्हि कई, जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी तक़रीबन 14 सालनि खां हुकूमत करे पई सिंध मां, सिंध जी आवाम उनखे वोट ॾिनी आहे हिन उमेद सां त असांजा मसइला हल थींदा। पर ॾिसो सिहत मां हिननि 14 सालनि मां तक़रीबन 2300 अरब रुपया हिननि ख़र्च कया आहिनि एजुकेशन मां ख़र्च करे बि तव्हां ॾिसो अॼु तक़रीबन 70 लख खां वधीक जेका ॿार आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जेका स्कूल जे अंदरि उन्हनि घुरिजे हू ॿार जेके तालीम सां महरूम आहिनि। 70 लख जेका हिकु वॾी ह्यूज जेको नंबर आहे। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो तक़रीबन 49,000 जेका स्कूल आहिनि उहे घोस्ट आहिनि। 2300 अरब रुपया ख़र्च करण जे बजाय तालीम में बहितरी आणण जे बजाय उहा बदतरी आई आहे। त हिन जा दावा आहिनि। अहिड़े नमूने तव्हां सिहत जा ॾिसो, सिहत में एॾो पैसो ख़र्च कयो आहे, सिहत मां ठीकु आहे सराय खां कुझु बहितरी हिननि आंदी आहे। जेका NICVD जेका कया आहिनि मिठी टंड मोहम्मद खान सकर, हू त सही आहे। बाक़ी जनरली तौर ते तव्हां ॾिसो सिहत जी सूरत हाल बि अबतर आहे। इवन लाड़कनि जे अस्पताल जी रोज़ाना वीडियो अचे थी त हुते न कोई स्ट्रेचर मौजूदु आहिनि, न हुते दवा मौजूदु आहिनि। हिकिड़ी वॾी बदतरी आहे। सिंध जी आवाम ज़ाहिर आहे उहो ई मां चवां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾींदी आहे, उमेद सां त हीउ बजट बि पास कंदी, बजट पेश कंदी असांजी बहितरी जे लाइ, असांजी भलाई जे लाइ। पर अञा ताईं त का अहिड़ी इनकलाबी हुननि उहा न आंदी आहे, का अहिड़ी शइ जेका जंहिं मां ही प्राउडली चई सघनि था असां इहा बहितरी हंदी आहे। ठीक शबीर साहब, अवां दुरुस्त पिया चयो, ज़ाहिर आहे इहे इशूज़ रहिया आहिनि। ऐं जी आफ्ताब साहब ॻाल्हि कई त हाणे त ऑपोजिशन बि अंदरि मौजूदु कोन्हे, मर्कज़ में ऐवान ख़ाली आहे ऐं हिकु सुठो मौक़ो आहे। ऐं उन खां अॻु बि जेकर असीं ॾिसूं था त तहादी गवर्नमेंट आहे, जिन मामरनि ते जेके तकरार या मसइला रहिया आहिनि उहे वज़ारतूं हाणे पाण ॾिसनि पिया, उन्हनि खे हैंडल कनि पिया। त हाणे त हिकु सुठो आसान मौक़ो बि आहे, हिकु वक़्तु बि आहे। हाणे ॾिसिजे त कीअं हुनखे वक़्त खे अवेल कजे थो, हुन अपॉर्चुनिटी खे अवेल कनि था या नथा कनि, हाणे उहो ईंदड़ ॾींहंनि में वाज़े थींदो। मूंसां गॾु सिद्दीकुल फारूक साहब बि आहिनि, सिद्दीकुल फारूक साहब भी हलां थी। सिद्दीकुल फारूक साहब अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू, आपने टाइम निकाला प्रोग्राम के लिए। जी सिद्दीकुल फारूक साहब, ज्ञानचंद साहब हमारे साथ मौजूद हैं, हमारे साथ आफ्ताब जहांगीर साहब हैं PTI से, हमारे साथ शबीर कायम खानी साहब भी मौजूद हैं प्रोग्राम में। आप क्या वालेकुम अस्सलाम क्या कहेंगे सिद्दीकुल फारूक साहब? इस वक्त आप हुकूमत में हैं, अवाम की नज़रें आपकी तरफ हैं और देख रहे हैं अवाम कि कब कोई खुशखबरी आती है। इस वक्त तो हम बजट की बात कर रहे थे कि बजट में क्या देने जा रहे हैं आप अवाम के लिए, कुछ है, कोई रिलीफ का इम्कान है? देखिए नाजिया, आप भी और मेरे ये तीनों साथी बड़े समझदार लोग हैं। पहली सूरत हाल ये है कि इस वक्त मुल्क किस हालत से गुजर रहा है, उसमें हम अल्लाह के फजल करम से इस मुल्क को दिवालिया होने से हमने अल्हम्दुलिल्लाह बचा दिया है और अवाम के ताउन से बचाया है। और अवाम पर अगर बोझ पेट्रोल का डला है तो हुक्मरानों ने अपने ऊपर भी वो बोझ डाला है। ये नहीं है कि ये सारा बोझ अवाम पर और अशराफिया और हुक्मरान बचे रहें। इसी तरह से मजीद भी हुक्मरान खुद भी कुर्बानी देंगे, लेकिन मुझे लगता है कि हम इंशाअल्लाह इस तरह से बंदोबस्त करेंगे। जिस तरह आपने देख लिया कल की जो कॉन्फ्रेंस हुई, उसमें ताजरों ने भी और दूसरे लोगों ने ताउन किया और वो करेंगे, तो उनका एतमाद हमने बहाल किया। इसी तरह से जो सरमायाकार है, जो सनतकार है, उसका एतमाद बहाल किया है और अभी मजीद बहाल करने की जरूरत है। नए नए काम करने की जरूरत है। हम हमारे पाकिस्तान को अल्लाह ने मादनियात से नवाजा हुआ है, वो कोयला हो, वो लोहा हो, वो मुख्तलिफ कीमती पत्थर, हीरे जवाहरात हों, पेट्रोलियम हो, अल्लाह ने किया, पेट्रोल निकला है, कुछ गैस निकली है। तो इस तरह से हमें इन तमाम शोबों में काम करना है, पॉलिसियाँ बेहतर बनानी है। उसका नतीजा जो जो हम आगे बढ़ेंगे
और सब लोग मिलकर ठीक। आगे बढ़ेंगे, अब ये तो हो आवाम गया- पर न सिर्फ बोझ कम होगा ठीक। बल्कि मईशत बेहतर होगी। ठीक, सिद्दीकुल फारूक साहब, ये तो हो गया लॉन्ग टर्म प्लान। शॉर्ट टर्म प्लान क्या है? आपने कुछ इकदाम गिनवाए, हमने देखे। अब ज्ञानचंद साहब यहाँ पर मौजूद हैं, सेनेटर साहब समझते हैं ये कि अभी मज़ीद हुकूमत को इकदामात करने की ज़रूरत है। आफ्ताब जहांगीर साहब भी ये फरमा रहे हैं कि बहुत सारे ऐसे शोबे हैं जिनसे पहले हुकूमत को अपने ख़र्चों को, वो प्रोटोकॉल्स का भी जिक्र कर रहे हैं, वो गैर तरक्याती बजट का भी जिक्र कर रहे हैं। वो बता रहे हैं कि अभी ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जिन पर कट लगाकर आवाम को रिलीफ दिया जा सकता है, और अशराफिया ये बोझ कहने की हद तक नहीं बल्कि अमलन बांट सकती है। देखिए, ये अच्छी बातें हैं। अभी देखें, गवर्नर पंजाब आए हैं, चीफ मिनिस्टर पंजाब हैं, वजीर आजम मरकज में बैठे हैं, वज़रा जी। हैं, इन्होंने अपने प्रोटोकॉल, अपनी गाड़ियां कम कर दी ना जी। जी। माजी वाली बात नहीं की, लेकिन अच्छी तजावीज़ है कि हम गैर तरक्याती अखराजात कम करें, हम अपनी शान और शौकत कम करें। ये अच्छी तजावीज़ है और हम इन पर अमल करना हमने शुरू कर दिया है। आपने कहा शॉर्ट टर्म, मिड टर्म, हमारे पास मैक्सिमम इस वक्त नाजिया, इस वक्त 9 अगस्त तक इस हुकूमत के पास टाइम है 2023, तो 1 साल और 2 महीने हैं। ठीक है जी, इसमें शॉर्ट टाइम ही हो सकते हैं, लॉन्ग टर्म प्रोग्राम और मिड टर्म तो मुश्किल है। सही। तो शॉर्ट टर्म में यही है कि एक तो हम किसी एक तरक्याती मंसूबे से थोड़े से पैसे निकालें, किसी गैर तरक्याती अखराजात कम करें और वो आवाम की तरफ जाएं। तो ये हम इंशाल्लाह करेंगे, बिल्कुल करेंगे। ठीक सिद्दीकुल फारूक साहब, पॉइंट आ गया आपका। ज्ञानचंद साहब, हिन में कुछ ऐड करणु चाहियो त उहो बि ज़रूरु कजो आहे। उनखां सवाइ असांखे ॿुधायो त ही जेके कल्ह पंजाब अंदरि जेका मुलाक़ात थी आहे, खोड़ ख़बरूं गर्दिश कनि पियूं त सेटलमेंट थी चुकी आहे, ईंदड़ ॾींहंनि में कीअं अॻियां वधिणो आहे, वज़ारतुनि वारा मामला बि तइ थी विया आहिनि, काफ़िली खे वठी करे छा करिणो आहे, कीअं वधिणो आहे, उहो बि तइ थी चुको आहे। ऐं हिकु फ़ैसिलो बि साम्हूं अचे पियो त नंढी चूंड गॾु विढ़ंदासीं। उन फ़ैसिले पुठियां छा लॉजिक आहे, छा सोच आहे? ॾिसो, जॾहिं अपोज़िशन पार्टीज़ पाण में इहो तय कयो त असां हिन हुकूमत खे हटाईंदासीं, उन वक़्त में काफ़ी मामला तय थिया हुआ त छाकाणि त मुल्क उन नहज ते पहुची चुको आहे जिते हू बैंक्रप्सी तरफ़ वञे पियो। हाणे प्रायोरिटीज़ इहो आहिनि त असां मुश्किल फ़ैसिला करूं ऐं मुल्क खे बचायूं, या असीं मुल्क खे इमरान ख़ान जे रहम करम ते छॾे ॾियूं ऐं हू हुनखे तबाही मचाईंदो रहे। त उन वक़्त में इहो फ़ैसिलो थी चुको त अॻिते हली असां मुख़्तलिफ़ पार्टीज़ आहियूं जिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इलेक्शनूं बि विढ़ियूं आहिनि ऐं सुभाणे बि असांखे पंहिंजे स्टेक ते इलेक्शनूं विढ़णियूं आहिनि। त उन में जेसिताईं असां मुल्क खे कंहिं राइट ट्रैक ते लॻायूं तेसिताईं असांखे हिक ॿिए सां गॾिजी हलणो पवंदो, गॾिजी फ़ैसिला करणा पवंदा। सो उन सिलसिले में इहे शयूं तय थियलूं ऐं उन्हनि खे अमल करण जे लाइ जिते असां तमामु घणियूं पार्टियूं गॾिजी करे हुकूमत हलायूं पिया सभिनी पासे, त उते तय करण जे लाइ तमामु सम्झदारी सां, तमामु सब्र सां कमु करणो थो पए। ऐं इहो टास्क जनाब आसिफ़ अली ज़रदारी वटि आहे, हू उन्हनि शयुनि खे बहितर नमूने सां मैनेज करे सघे थो। सो यकीनन उहा मुलाक़ात थी आहे त पंजाब में जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे बि सेटल कजे, पंजाब में जेका अपोज़िशन वेठी आहे या पूरे मुल्क में जेका अपोज़िशन वेठी आहे उनखे बि सम्झाइजे त हीउ वक़्तु विढ़ण जो न आहे, हीउ वक़्तु मुल्क खे बचाइण जो आहे, सियासत बाद में कबी। सो उन सिलसिले में इहे मुलाक़ातूं थियनि पियूं। बाक़ी ॿी धुर सां बि मुलाक़ातूं थियनि पियूं। ॾिसो, सभई जेके वतन दोस्त माण्हू आहिनि जेके सियासत खे सम्झनि था, इमरान ख़ान हिकिड़ो त कोन्हे न, उन में सम्झदार माण्हू बि मौजूदु आहिनि जेके वण ते चढ़ी कोन विया आहिनि, उहे हेठि दुनिया खे सां गॾिजी वेहनि था, ॻाल्हाइनि बि था ऐं हू हुनखे इमरान ख़ान खे सम्झाइण जी कोशिशि कनि था। जेकॾहिं हू सम्झे थो त ठीकु आहे, अदरवाइज़ हू पंहिंजा रस्ता धार करण जे लाइ बि सोचीनि था। कॉफ़ी PTI जा माण्हू पंहिंजा रस्ता धार करे हुन खां असेंबलियुनि में बि वेठा आहिनि या पंहिंजूं सीटूं विञाए बि हू इमरान ख़ान खां धार चुकिया आहिनि। बाक़ी जेको बचियल सचियल माण्हू आहिनि उहे बि इमरान ख़ान जी उन लाइन ते नथा हली सघनि, छाकाणि इमरान ख़ान जो हिकिड़ी एजेंडा आहे त आऊं वज़ीर हुजां त ठीकु आहे, जेकॾहिं आऊं न हुजां त मुल्क बाक़ी दुनिया सॼी करप्ट आहे। राब्तनि जूं कुझु ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, ही कहिड़ा मामला आहिनि? अवां तस्दीक कंदा उन मामले जी त के बैकडोर राब्ता थियनि पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां, त ऐवाननि में बि अचनि ऐं ॻाल्हियुनि जे लाइ कल्ह आछ बि कई आहे। राणा सनावला साहिब जो बि हिकु बयानु हो जंहिंमें आछ कनि पिया त इलेक्शन ते ॻाल्हि थी सघे थी, पर उन खां जेकी मामरान ते गॾिजी वेहण में को हर्ज कोन्हे। सो असां त चवंदा आहियूं डेमोक्रेसी डायलॉग जो नालो आहे। डेमोक्रेसी हिकिड़ो अहिड़ो फोरम आहे जंहिंमें पार्लियामेंट मौजूदु इन जे लाइ आहे त उते वञी तव्हां पंहिंजा इशूज़ आहिनि उहे डिस्कस करियो ऐं उनजा कमेटीज़ में वञी सोल्यूशन्स ॻोल्हियो। हीअ त अजीब क़िस्म जी PTI आहे
जेका चए थी त असीं इक़्तिदार में हूंदासीं त ठीकु आहे, न त धरणू हणंदासीं। जेका पघार ने हुननि जी मां राति जी ॻाल्हि पई थी, हींअर थी चवनि था कोन था वठनि, हीअ गॾे सॼे नेठि वठंदा, छाकाणि अॻिए दफ़े धरणे में जेतिरो वक़्तु बि पार्लियामेंट खां ॿाहिरि हुया उन वक़्त में माना सभई बरातूं वरितियूं ऐं उहे हज़म बि करे विया, किथे ज़िक्र बि कोन था कनि। सो ही हाणे बि वठंदा, न वठंदा त सुठी ॻाल्हि आहे, हुकूमत ते इहो भार कोन पवंदो, हिननि जे तरफ़ां सपोर्टिव हूंदो। पर हिननि खे उन पार्लियामेंट में वञणु खपे जितां हिननि खे पावर थो मिले। जिते उहा पार्लियामेंट जे तरफ़ जेकॾहिं ही नथा वञनि त असीं चऊं था इहा वॾा लफ़्ज़ त आहे की जंहिंजो नमक खाइजे। इमरान ख़ान नमक खाधो आहे, जेके हीअ फराह गोगी खां वठी लॉर्ड्स ऑफ रिंग्स जेको इमरान ख़ान थियो आहे, उहो पार्लियामेंट जे थ्रू हुनखे पावर मिलियो, हुनजे करे थियो। अॼु पार्लियामेंट खे पुठि ॾेखारणु इहा इमरान ख़ान जे कंहिं बि वज़ीर अज़म जे शान खां कोन्हे। हू इक़्तिदार में हुजे त पार्लियामेंट हुजे, हू इक़्तिदार में न हुजे त पार्लियामेंट न हुजे, इहा इंतिहाई किरियल रवैयो आहे। तो इमरान ख़ान खे इहो न करणु खपे, पार्लियामेंट खे इज़त ॾियणु खपे। हू जेको जुलूस थो कढे, हू जेको हड़तालूं करणु थो चाहे, हू जेको तबाही मचाइण थो चाहे, फितरूं पैदा करणु थो चाहे इक़्तिदार जे लाइ, उहो इक़्तिदार हुनखे पार्लियामेंट मां ई मिली सघे थो। वक्त हुन सां राब्तो मुनक़िद थी वियो आहे। सिद्दीकुल फारूक साहब ने भी सिद्दीकुल फारूक साहब, ज्ञानचंद साहब को आपने सुना, वो बता रहे हैं कि अब जाहिर है पार्लियामेंट से निकलना किसी तौर सियासी दानिशमंदी भी नहीं हो। ये भी कह रहे हैं कि एक पार्लियामेंट में वो बैठते हैं तो सिस्टम को आगे बढ़ाने में बड़ी मदद मिलती। लेकिन आपसे ये सवाल करूंगी कि बड़ी हमने देखा कि आजकल बड़ी जो टोन है, जो लहजे हैं और बड़ी तब्दीली आई है। आपने सुना होगा इमरान खान साहब को, पहले वो ये कहा गया कि एक हफ्ते के अंदर सुप्रीम कोर्ट वाले मामले से मशरूत किया गया, लेकिन ये कहा गया कि वो डेट आ जाएगी फिर ये सारे मामला। अब क्यों ये इन्होंने कहा है कि बजट तक हम लॉन्ग मार्च को एक टाइम फ्रेम दे दिया गया है, डिले कर दिया गया है। इसके पीछे बड़ी खबरें गर्दिश कर रही हैं कि हुकूमत कोई रवाबत बढ़ा रही है। राना सनाउल्लाह साहब भी ये कह रहे हैं कि हम मुज़ाकरात चाहते हैं कि वो मुज़ाकरात की टेबल पर आएँ। ऐसी कोई कोशिश की जा रही है हुकूमत की जानिब से? देखिए, पहली बात तो ये है कि पीटीआई वालों ने मई के अपने जितने अरकान पार्लियामेंट हैं कौमी असम्बली के, सब ने अपने तनख्वाहें और अलाउंस जो भी हैं वो ले लिए। ठीक है जी, जून के जुलाई में लेंगे ना। एक तो ये बात। दूसरी बात ये है कि वो इसी तरह से इमरान खान साहब चूंकि हमेशा अंपायर की उंगली का इशारा और एक पेज पे चलते रहे हैं। 3.5 साल उन्होंने यही शोर मचाए रखा, एक पेज। बल्कि उनके तो तर्जुमान जो फवाद चौधरी हैं, उन्होंने तो एक दिन ये बयान प्रेस कॉन्फ्रेंस में ये दे दिया कि अदलिया, फौज और हुकूमत एक पेज पर, गोया तीनों ही सियासत कर रहे हैं। इस हद तक वो चले गए आगे कि अदलिया को भी शामिल कर लिया कि वो भी हमारे साथ है। ठीक। अच्छा, अब उसके बाद आप आ जाइए जो आपने बात की कि उन्होंने कहा जी कि बजट के बाद, अब क्यों तब्दीली आई है? कहा कि मैं तारीख लिए बगैर आऊंगा नहीं। फिर वो आए तो हालात कुछ भी नहीं है। पूरे लाहौर और पूरे इस इलाके से 2000 बंदा भी नहीं निकला। अपने साथ जो लेके आए वो भी देखें, फिर खुद हेलीकॉप्टर पे आए। इन सारी चीजों को सामने रखें तो फिर जनाब अली 6 दिन की तारीख दे के 6 दिन चले गए और फिर पता ही नहीं चला कहाँ है कहाँ नहीं है। अब मैं आपसे अर्ज करूंगा कि चूंकि इस वक्त तक, और हमें यकीन भी करना चाहिए, उनके साबिक सपोर्टर जो हैं वो न्यूट्रल हो गए हैं। तो अब उन्हें कौन सपोर्ट करे, कौन उन्हें बैसाखियां फराहम करे? वो तो बैसाखियों पे चलने के आदी हैं। तो इसलिए मैं समझता हूं कि वो बैसाखियां जो चाहते हैं वो उन्हें नहीं मिलेंगी। पार्लियामेंट में आ जाएं, वहां अपना मुस्बत किरदार अदा करें, हमसे सीख लें। हमने जब धरना टीएलपी ने दिया, इनके पहले महीने में ही सारी अपोजिशन जितनी थी, मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी समेत सब हुकूमत के इमरान के साथ खड़े हो गए, बावजूद इसके कि हम इनको कहते थे और हकीकत भी यही थी कि ये सिलेक्टेड थे। हमने कहा नहीं, इस तरह से हम धरनों के जरिए नहीं गिराने देंगे। फिर आप देख लीजिए, उसके बाद इंडियन एग्रेशन, हम साथ खड़े हुए। फिर कोरोना आया, हम साथ खड़े हो गए। फिर हमने इन्हें इक्तिसादी चार्टर की पेशकश की, यहाँ तक के अपना क्या नाम है, भुट्टो साहब ने नारा लगाया, बिलावल भुट्टो साहब ने, कदम बढ़ाओ इमरान खान, हम तुम्हारे साथ हैं। इससे ज्यादा अच्छा ताउन और क्या हो सकता है? भाई आप भी ताउन करें। मुल्क किस हालत में है, आप आए ना, बैठें और कहें
कि शहबाज शरीफ आप कदम बढ़ाएं। नहीं, जो ठीक, 14 महीने तो हम फिर आपका जैसे साथ आपने देंगे कहा मुल्क सिद्दीकुल को फारूक साहब, आपकी बेहतर बात करने, कोई कौम आगे के बढ़ाते मसाइल हुए, हल करने के लिए। ठीक, आपकी बात कोई आगे बढ़ाते हुए जैसे आपने कहा कि अब वो जो जिस आसरे का इंतजार था, जिस सहारे का इंतजार था, उसकी उम्मीद दम तोड़ चुकी है, और आप ये भी समझते हैं कि तैयारी भी नहीं थी, और जमहूरियत के मुताबिक किरदार अदा करें आप। तैयारी भी नहीं थी। तो अब आपको लगता है कि ये जो पोजीशन कमज़ोर हुई है, जैसे आपने फरमाया कि पोजीशन कमज़ोर है इस वक्त उनकी, तो इस कमज़ोर पोजीशन में वो यू टर्न ले सकते हैं इस्तीफा वाले मामले से, या दूसरे जो उनके स्टांसेस आते रहे? देखिए जी, यू टर्न जो है ना, वो तो इमरान खान साहब का पक्का उसूल है। यू टर्न तो वो कहते हैं बड़ा लीडर यू टर्न लिए बगैर बड़ा लीडर ही नहीं बनता। ठीक, तो अब ये यू टर्न भी लेके और बड़े लीडर बन जाए। ठीक, ठीक। सिद्दीकुल फारूक साहब, शबीर साहब, अवां कीअं ॾिसो पिया हू सिद्दीकुल फारूक साहब खे मां ॿुधो हू सम्झनि पिया जेका समूरी सूरत हाल आहे, पोज़ीशन कमज़ोर थी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी, ऐं जितां खां आसरो हो उहो आसरो ख़तमु थियो आहे, तयारी बि न हुई, हाणे माण्हू बि गॾु न आहिनि, इन करे हिन वक़्तु पोज़ीशन कमज़ोर थी आहे, ऐं यू टर्न बि कहिड़े वक़्तु अची सघे थो। अवां कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? के तकरीबन 3.5 साल पौने 4 साल जो अवाम मौक़ो ॾिनो जी, ऐं मुंतख़ब थी हिते पर जेका हुनजा वादा हुआ, जेका हुनजा नारा हुआ, उहो महज़ हिकिड़ा नारा ई हुआ। उन्हनि मां हिकिड़ो बि नारो हिननि वादो पूरो न कयो अवाम सां, त जे करे अवाम बि मायूस थी। ऐं मां त सम्झां थो हीअ थोरी अञा साल करे आहे हुकूमत त पाण पधरी थी वञा, पर हिनखे थोरी हमदर्दी मिली वई हिन जे करे त हीअ हाणे चवनि था कि असांखे अमेरिका जो नारो खणी निकिता आहिनि, उहो अलाए लेटर कंहिं लिखियो कंहिं न लिखियो, अलाए किथां हथ आयो आहे, उन नेरेटिव खे खणी हलनि पिया अवाम वटि। इहो हाणे अवाम खे सोचणु घुरिजे त हिननि 3.5 साल पौणे 4 साल में थोरो डिलीवर कयो। ऐं ॻाल्हि इहा आहे त हींअर बीजेपी जी जेका हुकूमत आहे, जंहिंमां तमामु तकरीबन 3-4 जी जेका हींअर वॾी जेको पार्टियूं आहिनि उहो गॾिजी हुकूमत कनि पियूं, त ॾिसो न हाणे मुल्क जी जेका सूरत हाल आहे, वॾो अफ़सोस थिए थो जेका नाज़ुक सूरत हाल आहे, ख़ासि फाइनेंशियली जेका पोज़ीशन आहे। तव्हां ॾिसो पाकिस्तान जो जेको रुपयो आहे, जेको करंसी किरी पई आहे, डॉलर जी तव्हां अॼु ॾिसो, ही वॾो हिकिड़ी सूरत हाल वॾी हिकिड़ी नाज़ुक आहे मुल्क जे लाइ। असां त दुआ कयूं था त अलाह करे पाकिस्तान बहितर तरीक़े सां हले। पाकिस्तान हमेशह हर पार्टी खे पाकिस्तान जी अवाम मौक़ो ॾिनो आहे, पर पार्टीअ ने पाकिस्तान जी अवाम खे मायूस कयो आहे। ही पाकिस्तान तव्हां ॾिसो, पाकिस्तान 70 साल पहिरीं जेका 65 साल पहिरीं पाकिस्तान जी जेका सूरत हाल हुई, पाकिस्तान जी हिकु इकोनॉमी हुई, पाकिस्तान जी जेका करंसी हुई, पाकिस्तान जेको हलणु हो पाकिस्तान जे अवाम जो, उहो इलाही मुल्कनि खां सुठो हो। पर हाणे पाकिस्तान 75 साल गुज़ारण खां पोइ पाकिस्तान अची किथे बीठो आहे। बांग्लादेश जेका पाकिस्तान खां पोइ आज़ादु थी वियो, 25 साल खां पोइ बांग्लादेश जी तव्हां एक्सपोर्ट पॉलिसी खां ॾिसो, सॼी दुनिया में एक्सपोर्ट करे थी। हुनजी तव्हां करंसी खे ॾिसो, जेको हुनजो जेको टको आहे, असीं किथे बीठा आहियूं, उहो सॼो बिल्कुलु सही पिया चयो शबीर साहब, अवां सही पिया चयो। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे हर वक़्तु हर को हाणे इहो कंसर्न आहे हिन सूरत हाल खे वठी करे। गॾोगॾु अवां इहो बि ॿुधायो, वेल इंफॉर्म्ड हूंदा अवां कराची जे इशूज़ खे वठी करे, कराची समेत सिंध अंदरि जेका सूरत हाल आहे, हीअ जेको मकानी चूंडनि जे हवाले सां जेको मामिलो आहे उनखे कीअं पिया ॾिसो? ऐं गॾो ख़ासि करे जेके डेडलॉक जूं कुझु ख़बरूं गरम आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट विच में डेडलॉक हले पियो इन ई मामले ते, कुझु कंसर्न जो इज़हार अवां पारां बि थियो आहे पोइ गुज़िरियल ॾींहंनि में। इन छा थिए पियो, हक़ीक़त छा सम्झ में अचे पई तव्हांखे? न असांखे ही कंफर्म न आहे, पर असीं बि ॿुधूं पिया। अच्छा, ही डेडलॉक आहे एमक्यूएम ऐं पीपल्स पार्टी, ही नेचुरल मुआइदो न आहे। त ॾिसो न, ही तव्हां ॾिसो, ही 4 महीना पहिरीं हिक ॿिए खे गार ॾींदा हुआ, ही एमक्यू वारा साॻिया एमक्यू वारा हिन अची प्रोटेस्ट कयो आहे सीएम हाउस जे साम्हूं, ऐं पंहिंजी आवाम खे, पंहिंजी माऊं भेनर खे हिते वठी आया हुआ। हिकिड़ो कानून शहीद थी वियो, पोइ जीअं तकरीरूं कयूं, वञी ऑफिस में पंहिंजे पीपल्स पार्टी वारनि खे गार ॾिनी। ही चओ त ही कातिल आहिनि, ही वज़ीर आला कातिल आहे, फिलहाल भुट्टो कातिल आहे, ज़रदारी कातिल आहे, पर 4 महीननि खां पोइ वरी ॿीहर हिक ॿिए सां गॾु वेठा आहिनि। हिननि जा मुफ़ाद पंहिंजा आहिनि, पंहिंजे वज़ारतनि जा मुफ़ाद आहिनि, बाक़ी अवाम सां ॿिन्ही पार्टियुनि खे को सरोकार कोन आहे। त अवाम केॾी परेशान आहे महांगाई जे करे, बेरोज़गारी जे करे, त अफ़सोस थिए थो न। हीअ अलाह सां ॾिसो न, अपाशी जो जेको निज़ाम आहे, ज़री मुल्क आहे, ज़री सूबो असांजो आहे, अपाशी जो निज़ाम सफ़ा धर्म भरम थी वियो आहे, रोड रस्ता आहे। ठीक शबीर साहब, पॉइंट अची वियो मुंहिंजो। ज्ञान साहब छा रिस्पॉन्ड कंदो? नेचुरल मुआइदो न आहे ऐं ही जेके डेडलॉक वारियूं ख़बरूं आहिनि अवां वधीक कंफर्म करे सघंदा त आख़िर छा हक़ीक़त आहे हिन मामले जी? मां तव्हांखे चयो न, ही वज़ारतनि जे करे या गवर्नरशिप जे करे ज़रूरु डेडलॉक हूंदो, बाक़ी अवाम जे मसइलनि जे लाइ थोरी हूंदो। हिननि जेका वादा कया, हिननि जा नेगोशिएट कया हुआ पहिरीं मुज़ाकरात,
हिननि वरी पंहिंजी हिकिड़ी शर्त हिन रखाई आहे न त एतिरा असांखे वज़ीर खपनि, एतिरा असांखे मुशीर खपनि, असांखे गवर्नर खपे, एडमिनिस्ट्रेटर खपे। असीं चाहियूं, असीं त असांजो मौक़े सां क्लियर मुस्तफ़ा कमाल जो असांजी पार्टी जो त जल्द अज जल्द तव्हां बलदियाती इलेक्शन, तव्हां जेका चूंड आहे न मुक़ामी अदालतनि जी चूंड, हू तव्हां करायो न, हुनजे ताकी हू जेका मसइला बुनियादी मसइला आवाम जा आहिनि हू हल थियनि। हाणे तव्हां एडमिनिस्ट्रेटर तव्हां नाफ़िज़ कयो था, एडमिनिस्ट्रेटर तव्हां पॉलिटिकल ग्राउंड ते हाणे एमक्यूम चवंदा त एमक्यू वारा चवंदा असांखे एडमिनिस्ट्रेटर तव्हां ॾियो। बाबा तव्हां इलेक्शन करायो न, जहिड़ी पार्टी जेका भई पार्टी विन करे ईंदी उहो त उनजो हक़ आहे। बाक़ी ही सियासी तौर ते तव्हां ठीक शबीर साहब पॉइंट अगेन जवाब था वठूं ज्ञानचंद साहब खां। जी ज्ञानचंद साहब, मुंहिंजी नज़र में त वज़ारतनि ते के इश्यूज़ कोन्हनि, पर टेक्निकली कुझु शयूं आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल हले थी। को बि डेडलॉक न आहे, पर इहो तय थियो आहे त डेली बेसिस ते असां हिक ॿिए सां उहे टास्क कंदासीं, उनजो वे आउट कहिड़ो आहे उहो कढण जी कोशिशि कई वेंदी। मसलन लोकल बॉडीज़ जे हवाले सां वक़्तु तमामु घटि आहे ऐं कॉस्मेटिक उपाउनि ते वधीक पाकिस्तान पीपल्स पार्टी ध्यानु ॾिए पई, टाइम घटि आहे, डिलेइंग टैक्टिक्स नज़र अचनि पिया। ही अवां जी इत्तेहादी पार्टी हाणे ॾिसो टेक्निकल शयूं कुझु अहिड़ियूं आहिनि। मसलन सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो जंहिं मुताबिक़ लॉ नाहे ठहियलु, ऐं सुप्रीम कोर्ट जो इहो बि फ़ैसिलो आहे त फौरी तौर ते लोकल बॉडीज़ इलेक्शन्स करायूं वञनि, ऐं उन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत इलेक्शन प्रोसेस में असां आहियूं। सो MQM जो कंसर्न आहे त पहिरीं सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो ॾिनो आहे उन ते अमल कयो वञे, या PTI जो बि इहो कंसर्न आहे त उन ते अमल कयो वञे। सिंध गवर्नमेंट चयो आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इन हवाले सां रिलीफ ॾिए थी, हू टाइम ॾिए थी, त ठीकु आहे, असां उन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे मञण जा पाबंद आहियूं, ऐं उन ते कानून साज़ी करण जे लाइ असांजे विच में डायलॉग हले थो। ऐं जेकॾहिं सभु पार्टियूं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ या उन्हनि में कुझु चेंजिस सां जेकॾहिं सभई पार्टियूं उन ते मुतफ़िक़ थियनि थियूं, त करण में असांखे को बि कोई बि असां डिले टैक्स नथा करणु चाहियूं, छाकाणि त असांखे अॻिते वधो ऐं विया बि आहियो अदालत में, जंहिं बि चयो त असीं पाबंद आहियूं उन ते। पोइ ही जीअं मां चयो त डेली इतफ़ाक़ थियो आहे त रोज़ाना ॻाल्हियुनि जा दौर थिजनि, अॻे 2 दौर थी चुका आहिनि। अवां ॼाणायो पिया त ईंदड़ ॾींहंनि में पोइ उहे कहिड़ा नुक़्ता आहिनि या कहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते अञा मां सम्झो पिया त ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। ॾिसो वक़्तु ब वक़्तु MQM हुजे, असांजो ॿियूं जेके हिते पार्टीज़ आहिनि MQM जूं मां निकितल पार्टियूं आहिनि, उन्हनि सभिनी जो मौक़िफ़ जेको रहियो आहे उहो को सिधो मौक़िफ़ रहियो कोन्हे को। सिंध जे इशूज़ खां वठी ॿियनि मामलनि ते बि हिननि जो हिकिड़ो अलॻि सां मौक़िफ़ रहियो आहे, जेको असांजो सिंध जो को बि माण्हू क़बूल करण लाइ तयारु न आहे। कराची हुजे, हैदराबाद हुजे, या ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि ते हक़ हुकुमरानी सिंध जे माण्हुनि जो, उन में उर्दू स्पीकिंग बची था वञनि। रुॻो MQM जो हक़ असीं तस्लीम करण लाइ या ॿी कंहिं पार्टी जो हक़ तस्लीम करण लाइ तयारु न आहियूं। हीउ सिंध जो अटूट हिसो आहे, ऐं उन ते अच्छा इन क़िस्म जूं अलाए केतिरियूं शयूं आहिनि जिन खे बारीक बीनियुनि सां ॾिसण जी ज़रूरत आहे, छाकाणि त असीं सिंध ॾांहुं बि जवाबदार आहियूं, सिंध जे सभिनी माण्हुनि ॾांहुं जवाबदार आहियूं। सो MQM बि पंहिंजे वोटर्स सां आहे, त उन्हनि खे सभिनी शयुनि खे थोरे इशूज़ खे पाण में बि ॻाल्हाइणो थो पए, लीडरशिप सां बि कंसल्ट करिणो थो पए। सो आउं सम्झां थो जंहिं माहौल में पीपल्स पार्टी ऐं MQM ॻाल्हियूं कनि था, त हू यकीननि थोरे ई टाइम में हुननि जो वे आउट अची वेंदो, ऐं यकीननि उहो मुतफ़िक़ थी के को लाहेमल ठाहींदा, ऐं उहो बिल सिंध असेंबली में ईंदो, उन ते अमल। ठीकु शबीर साहब, कुझु ॾींहंनि में मुतफ़िक़ थी करे को लाहेमल ईंदो ऐं उन ते ऐं ज़रूरु अवां खां इन ते वठंदसि राय, पर जेका आख़िर में ॻाल्हि कई ज्ञानी साहब, इन खे थोरो मुकमल कजो त ही बिल जे हवाले सां अवां चयो पिए त सिंध असेंबली में जल्द, उहो केसि ताईं एक्सपेक्टेड आहे? एक्सपेक्टेड जो जॾहिं पार्टीज़ पंहिंजो पाण में 2 पार्टीज़ असां त हिकिड़ो बिल आंदो, उन ते एतिराज़ात जिन धुरियुनि खे आहिनि, त उन्हनि जे विच में एग्रीमेंट थियण ते दारोमदार आहे, त केतिरे वक़्त में उन्हनि ते एग्रीमेंट थिए थो। सो एग्रीमेंट जेकॾहिं सुभाणे थी वञे त ॿिए ॾींहं ते बिल पेश कयो वञे। उहो ई मूं पुछणु पियो चाहियो त एग्रीमेंट थियण में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? उन में डेली बेसिस ते जॾहिं ॻाल्हायो पियो वञे त मक़सदु आहे त ॿई पार्टियूं इन ते कमिटेड आहिनि त जेतिरो जल्द मुमकिन हुजे उहो कटिजे। त आउं थुले लेखे त इहा ॻाल्हि करे चुको आहियां, असांजे जनरली सिंध जे माण्हुनि जे विच में जेके तज़ाद आहिनि, उन्हनि तज़ादनि खे बि कंहिं न कंहिं नमूने सां एड्रेस करिणो आहे न। त असां चाहियूं था त हिन जी जेको कराची कंदा आहिनि, उहो कराची सिंध आहे, त उनखे सिंध तस्लीम करे अॻिते वधूं, ऐं उनजे मफ़ादात खे बाक़ी असांजे नगर पार्कर खां वठी जैकबाबाद ताईं जेके ॿिया इशूज़ आहिनि, उन सभिनी खे गॾे सॾे हिकिड़ो बिल अहिड़ो आणिजे जंहिं मां नज़र अचे त सिंध मुतफ़िक़ा तौर ते हिकिड़े अॻिते वधे पई, उन सभिनी जे माण्हुनि जो राइट्स जेके आहिनि उहे प्रोटेक्टेड आहिनि। ठीकु शबीर साहब, छा चवंदो? कहिड़े हवाले सां मूंखे आवाज़ न समझ में? जी ज्ञानचंद साहब चवनि पिया त मुतफ़िक़ थी करे रोज़ानो जे बुनियाद ते इतफ़ाक़ थियो आहे त ॻाल्हियूं जेसिताईं कंहिं
मुतफ़िक़ एग्रीमेंट ते नथा पहुचनि तेसि ताईं ही ॻाल्हियूं बि जारी रहंदियूं ऐं जल्द को लाइअमल निकिरंदो ही बिल सिंध असेंबली में ईंदो। अव्हांखे नज़र अचे पियो ईंदड़ ॾींहंनि में मामला हल थींदे ऐं हू ॼाणाइनि पिया त इन खां पोइ असीं इलेक्शन तरफ़ वधंदासीं। ख़ुदा करे मसला हल थियनि। मां चवां थो न ही मूंखे त हाणे ख़बर कोन्हे, मां त हुन मीटिंग में न हूंदो आहियां। बहरहाल ही ज्ञानचंद साहिब हूंदा ही इन जॻह ॻाल्हि कई पिया। असां त इहो ई चऊं था त बाबा पब्लिक अवाम जा मसला हल थियनि कहिड़े बि नमूने सां। ही हाणे जेको ही डेढ़ लाख थियो एमक्यू वारनि जो ऐं पीपल्स पार्टी जो, ही मूंखे कोन ख़बर आहे कहिड़े इशुनि ते थियो आहे कहिड़ो नहीं थियो, पर असां इहो ई दुआ कयूं था अवाम जा जेका बुनियादी मसइला आहिनि उहो हल थियनि। त हिन मां असीं दुआगू आहियूं, पर उहो कहिड़ी बि पार्टी हुजे जेका अवाम जे लाइ सोचे पई, छाकाणि त अवाम आहे परेशान। अवाम जो तो कम आहे अवाम पॉलिटिकल पार्टी के वोट ॾियण, पर न अवाम पोइ पॉलिटिकल पार्टी जो कम आहे उनखे डिलीवर करे अवाम खे। अवाम मायूस थी आहे, पाकिस्तान जी अवाम मां सम्झां थो मायूस थी वई आहे कि अॻे बि तब्दीली जे नाले सां अवाम इन्हनि खे वोट ॾियण, पीटीआई वारनि खे अञा बि मायूस कयो। पीपल्स पार्टी वारनि सां 14 साल थिया आहिनि हुकूमत करे पई। पीपल्स पार्टी सिंध जी ग़रीब अवाम मरे पई, न बेरोज़गारी आहे, खाइण जे लाइ हुते मानी कोन आहे, वॾो हिकिड़ो बेहाल आहे सिंध जी अवाम। सही सही। असीं दुआ कयूं त ख़ुदा करे ही मसला हल थियनि, अवाम जा मसला हल थियनि। ठीक शबीर साहब, ठीक शबीर साहब। सिद्दीकुल फारूक साहब इस तरह करें। सिद्दीकुल फारूक साहब, दोहरी जिम्मेदारियां हैं, सूबाई सतह पर भी जो मसाइल हैं वो हैं और इसके साथ साथ मरकज़ की सतह पर भी बड़े प्रॉब्लम्स हैं। और जैसे कि ये कहा जा रहा है कि एक बड़ा ये कहा जा रहा है कि अपॉर्चुनिटीज़ के साथ साथ चैलेंजेस भी हैं, लेकिन साथ साथ मौके भी हैं, अपॉर्चुनिटीज़ भी हैं हुकूमत में बैठी पार्टीज़ के लिए। तो ये वक्त कुछ कर दिखाने का है। देखिए, मैं आपने जो बात की, जहाँ चैलेंज होता है उसमें मौका भी होता है, लेकिन मैंने जैसे गुजारिश की कि इस असेंबली में कुल मुद्दत 1 महीना और 1 साल और 2 महीने रहती है जी। और हमें अभी 2 साल, अब 2 महीने भी पूरे नहीं हुए। तो इस मुख्तसर मुद्दत में, हेलो जी जी, आपकी आवाज आ रही है, बिल्कुल आ रही है। हाँ, इस मुख्तसर मुद्दत में हम जो कुछ कर सकते हैं यकीन जानिए पूरे खुलूस से, जैसा कि मशवरा दिया गया कि जिस हद तक हो सका हम गैर पैदावारी अखराजात कम करेंगे, लेकिन ये तो नहीं हो सकता ना कि लोगों की तनख्वाहें बंद कर दें, वो नहीं हो सकता। इसी तरह से जहाँ जहाँ से टैक्स लगा के कुछ फंड्स हम पैदा कर सकते हैं, जनरेट जिसे कहते हैं अंग्रेजी में, कर सकते हैं, वो करेंगे। इसी तरह से आवाम को जहाँ जहाँ सहूलत दी जा सकती है, वो चाहे सस्ता आटा हो, चाहे हेल्थ में हो, चाहे एजुकेशन में हो, चाहे और किसी शोबे में हो, या ये 2000 रुपए की जो इमदाद है गरीब आदमी के लिए उसको कुछ बढ़ा के हो, ये हम करेंगे। और मालूम है आपको कि ऊपर IMF के साथ मुआहदा करके गए हुए हैं इमरान खान साहब की हुकूमत, उससे हम भाग नहीं सकते। भागेंगे तो हम पर इतनी पाबंदियां लगेंगी कि हम डिफॉल्ट भी कर जाएंगे और बाकी और वहां से उठेंगे IMF वाले, वर्ल्ड बैंक उठेगा, एशियन डेवलपमेंट बैंक यहाँ आके बैठ जाएंगे और कब्जा कर लेंगे। अब वो तो उसमें यानी अगर हम सभी वहाँ हैं पाकिस्तान की मुस्लिम लीग नून और मौजूदा जो हुकूमत है कोलिशन गवर्नमेंट, तो फिर हमें ये मुश्किल फैसले जो किए हैं कुछ करने होंगे, लेकिन हम अपने ऊपर जो है कुर्बानी और जिम्मेदारी का बोझ उठाएंगे और इंशाल्लाह आवाम को रिलीफ देंगे और कुछ करके दिखाएंगे। ठीक। और साथ साथ सर्वाइवल प्लान क्या होगा? आपने बजा फरमाया, दुरुस्त फरमाया कि मुख्तसर वक्त हुआ है इस कोलिशन गवर्नमेंट को, पर ज्ञानचंद साहब इन मुख्तसर वक्त असीं अॻु बि डिस्कस कयोसीं त आवाम जूं रड़ियूं कढी छॾियूं आहिनि, वाकई आवाम जा मथे ते हथ अची विया आहिनि मुख्तसर वक्त में, ऐं आवाम अॻियां जो सोचे सोचे परेशान थियनि पिया त हाणे अॻियां अञा ॿुधायो पियो वञे त सख़्तु वक़्तु ईंदो, सख़्तु बजट ईंदी, सख़्तु फ़ैसिला वठिबा, त पोइ असांजो कहिड़ो हशर बीहंदो। हिकिड़ो चैलेंज हीअ आहे, उन खां सवाइ मईशियत जे महाज़ ते बि चैलेंजिस आहिनि, सियासी महाज़ ते बि हिन हुकूमत लाइ खोड़ चैलेंजिस नज़र अचनि पिया। PTI वारा वरी हिकु ॿियो लॉन्ग मार्च ॿुधाइनि पिया ऐं ॼाणाइनि पिया त ईंदड़ ॾींहंनि में बि नज़र अचे पियो त हीअ सूरत हाल सियासी महाज़ ते बि छिकताण भरपूर रहंदो। सर्वाइवल प्लान छा आहे हिन हुकूमत वटि? मूंखे त PTI जो जेको तव्हां चओ था सियासी चैलेंज, उहो एॾो वॾो चैलेंज नज़र कोन थो अचे। हू तितर बितर थियनि पिया, हू इक़्तिदार खां ॿाहिरि रही हली कोन था सघनि। हीअ हितां हुतां मैनेज थियल माण्हू आहे, उहो जॾहिं हुननि जे पाण सिंधी में चवंदा आहिनि वाड़े जो जॾहिं झक खुली वई आहे त
टिण पखणु शुरू पर थी जॾहिं हू निकिता मुख़्तसिर माण्हू तव्हांखे पूरो मुल्क बंदि करिणो पियो, मफ़लूज़ करिणो पियो। ॾिसो मुंहिंजे ख़्याल में त ही पहिरियों हुननि जो हो शो हो जंहिंमें हू अची विया। ठीकु। हाणे तव्हां हुननि जी उहा सूरत हाल नथा ॾिसो। माण्हुनि खे सम्झ में अची वियो त ही केतिरी तबाही मचाए हे विया आहिनि। ॿिए नंबर ते त हू जेका हुननि जे जंहिं बैसाखियुनि ते हलिया पिया उहे बैसाखियूं हाणे रहियूं कोन इन करे हू लड़खड़ाइनि पिया। बाक़ी मुल्क जी माहज़ ते जीअं सिद्दीक़ अल फारूक साहब ॻाल्हि कई त 2 महीननि जो अरसो थियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त इन 2 महीननि जे अरसे में प्राइम मिनिस्टर हुजे असांजो बिलावल भुट्टो साहब एज़ अ फॉरेन मिनिस्टर विया आहिनि। सऊदी अरब खां बि तव्हांखे तेल में रिलीफ मिलियो आहे। तुर्की सां कुझु MOUs थिया आहिनि। चाइना तव्हांखे रिलीफ ॾिनो आहे। अञा 2 मुल्कनि सां इंगेजमेंट्स हलनि थियूं। हाँ, जेके तेल जे महांगे जा जेके थिया आहिनि मुंहिंजो त ज़हन में इहा शइ आहे त असांजी गवर्नमेंट खे असांजी लीडरशिप खे इन ते सोचणो पवंदो त तेल जे महांगो करे असां जेतिरा बिलियन असीं बचायूं पिया उन्हनि मां जेकॾहिं कुझु बिलियन्स 5, 10, 20 बिलियन्स जेकॾहिं जेको हू इमरान ख़ान चयो त मैं आलू टमाटर और उस पे नहीं आया था त उन्हनि ते जेकॾहिं हीअ अचनि माण्हुनि जे लाइ अटो लटो ऐं हीअ जेको खाधे पीते जूं आम शयूं आहिनि रोज़ाना जूं जेके शयूं आहिनि उहो कुझु रिलीफ उन्हनि ते मिले सस्तियूं थी वञनि त मुंहिंजे ख़्याल में इहा हुकूमत जी कामयाबी हूंदी। ठीक ज्ञानचंद साहब वरी महिरबानी अवांजी। नाज़रीन ज्ञानचंद साहब वक़्तु कढियो जो कि प्रोग्राम में आफ्ताब जहांगीर साहब, सिद्दीक़ उल फारूक साहब, शबीर कायम खानी साहब असां सां कुझु देरि लाइ मौजूदु हुआ। सभिनी जी गुफ़्तगू वहां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। अवां सां जल्द वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।